ऑफिस आहे इन खां बावजूद बस सिपाही बि वेहनि था। हाणे हे जो खाट लॻो आहे सियारो आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे थोरो बि धकु लॻे थो त आवाज़ु हुते थो पुॼे। साम्हूं हे जेको आहे ॿ सिपाही वेहनि था, DSP साम्हूं घर आहे, हितां सिपाही वेहनि पिया था, हेॾे फिरनि कनि पिया था। जेकॾहिं हेॾो सारो जो खाट लॻो आहे त ॾिसो केतिरो खाट लॻो आहे, सीमेंट जी भित आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो धकु जो लॻो आहे त आवाज़ु त हिननि ॿुधो हूंदो न। 3 मशीनियूं 4 खणी विया आहिनि, तंहिंखां चौथी उछले विया आहिनि मशीन, UPS बि उछले विया आहिनि, इन खां अलावा बैटरी बि उछले विया आहिनि। आहे त वेल ॿियो छा कयूं, DSP जे साम्हूं चोरी थिए त माण्हू वञे त वञे। इहा रित पियो हुयो पोइ हितां खाट रहियो UPS हे पेरां सुबुह आयासीं असां अचण ताईं ताला खोलिया, ॾिठोसीं सामान खाट लॻल हुयो। सामान संभालियोसीं, मशीनियूं खुटल आहिनि, 4 टोटली हुयूं, हिकिड़ी उछले विया आहिनि, बैटरी बि उछले विया आहिनि, UPS इस्त्री 3 मशीनियूं खणी आहिनि। उहा ॿुधायां थो, हिकिड़ी इस्त्री बि खणी आहिनि, 3 मशीनियूं बि। साम्हूं DSP ऑफिस जे आम्हूं साम्हूं असांजो दुकानु आहे, चौंकी बि आहे, 2 सिपाही वेहंदा आहिनि डेली। असांजे मुताबिक़ इहो ई आहे, अर्ज़ु आहे असांजो त इहो सामान वापसी मिले, इहा कोशिशि कयो।